जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 29 नवंबर 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास, कृष्ण पक्ष जी बीज तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशि फल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में ऐं कार्यस्थल ते माहौल तमामु सुठो मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। मन हुननि जो ख़ुशि रहंदो, तॾहिं तमामु सुख सां गुज़रंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। कार्यस्थल ते हुननि खे अॼु हिसाब किताब में बि थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त थोरी ई लापरवाही सां अधिक धन ख़र्च थियण जी या धन हानि थियण जी आशंका आहे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना या काई साई शइ जो दान करणु अॼु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। पद उन्नति यानी कैरियर ग्रोथ, व्यापार में वाधारो थियण जी संभावना आहे, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॾींहुं हलाइणो आहे, न त घर वारनि सां या पंहिंजे कार्यस्थल ते वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते तव्हांखे इन्वेस्टमेंट बि तमामु सोचे सम्झे करे करणा आहिनि, त अॼु जे ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कढंदा त बहितर रहंदो। गांइ खे चारो खाराइण तव्हांजो ॾींहुं थोरो बहितर करे थो सघे। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। दुखनि जे हुननि जो नाश थींदो। भाग्य कार्यस्थल ते तव्हांखे पूरो साथ ॾींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई विघ्न अचण जी आशंका आहे, त घर मां निकिरण खां पहिरियों 11 दफ़ा ओम श्री गणेशाय नमः चई करे निकिरंदा, त भगवान गणेश सभु विघ्न तव्हांजा दूर कंदा। कार्यस्थल ते तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य तव्हांजो अॼु साधारण ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे बॉडी जो एनर्जी तमामु पॉजिटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। हुन सां हुननि खे धन प्राप्ति बि थींदी, साण ई साण हुननि जो स्वास्थ्य बि तमामु सुठो रहंदो। अॼु अगरि उहे चाहिनि था कि अञा हुन जो ॾींहुं बहितर थिए, त कोई बि गणेश मंदिर में वञी करे काई न काई मिठी शइ जो भॻवान गणपति खे भोग लॻाईंदा त बहितर रहंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं बि सुख सां गुज़रंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में या पंहिंजे दोस्तनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन जी इच्छाऊं अॼु हुननि जी पूरी थियण जी संभावना आहे। मन हुननि जो ख़ुशि रहंदो, त ॾींहुं बि तमामु आनंद सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु धन या मान जी हानि सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ जेतिरो थी सघे कोई बि अॼु नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे। अॼु कोई न कोई मंदिर में वञी करे काई न काई मिठी शइ जो दान करणु ऐं भॻवान खे प्रसाद चाढ़णु तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोरी ई लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। हुन जे लाइ अॼु गांइ खे चारो खाराइण तव्हांजे लाइ लाभदायक थींदो। तव्हांखे कार्यस्थल ते धन जी प्राप्ति थी सघे। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो।
कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। इच्छा पूर्ति जो अॼु ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति भी थींदी। स्वास्थ्य भी तव्हांजो सुठो ई रहंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। बुरनि सपननि ते वीचार। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं कि अगरि तव्हांखे नियमित तौर सां अगरि बुरा सपना अचनि था या कंहिंजे न कंहिंजे लाइ तव्हांखे बुरा सपननि में वीचार अचनि था, हुन जे लाइ तव्हांखे छा करणु खपे। त सभिनीनि खां पहिरियों त अगरि तव्हां सुबुह जो जॾहिं उथो था ऐं तव्हांखे इहो महसूस थो थिए कि तव्हां स्ट्रेस में आहियो या कंहिंजे लाइ तव्हां बुरो सपनो ॾिठो अथव, त तव्हांखे नियमित तौर सां इहो उपाय करण सां बुरा सपना बि बंदि थी वेंदा ऐं ईश्वरी कृपा बि तव्हांजे मथां रहंदी। हुन जे लाइ तव्हांजे जॾहिं बेड ते वेंदा आहियो त हथ जोड़े करे सभिनीनि खां पहिरियों भॻवान पंहिंजे इष्ट जो ध्यानु करणो आहे। भगवान श्री कृष्ण, भगवान शिव, कपिल मुनि, हिननि जो तव्हांखे ध्यानु करे कोई न कोई मंत्र जेको तव्हां नित्य जाप कंदा हुजो, हिकु दफ़ो उहो चई करे तव्हां जॾहिं सुम्हंदा त तव्हांखे निंड बि सुठी ईंदी। साण ई साण अगरि बुरा सपना नित्य तव्हांखे अचनि था त उहे बि जल्द सां जल्द बंदि थी वेंदा। अगरि तव्हां पंहिंजे सपने में कंहिंजे लाइ कुझु बुरो ॾिसो था त हुन माण्हूअ खे तव्हां ज़रूरु चइजो कि गांइ खे पालक खाराए। इहो उपाय करण सां हुन जे जेको पीड़ा या दर्द अचण वारो हूंदो उहो बि कटिजी वेंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे आशीष जी जो, जेके भोपाल मध्य प्रदेश जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि उहे स्थान परिवर्तन करणु था चाहिनि। हुन जे लाइ टाइम बरोबर आहे कि न आहे। त आशीष जी थोरो टाइम बीह करे ई इहो स्टेप खणणो अथव। थी सघे त साल खनि त कोई बि मेजर चेंजिस न कंदा पंहिंजे लाइफ में त बहितर रहंदो। अगरि तव्हांखे खपे कि तव्हांजो स्थान जल्द सां जल्द चेंज थिए या तव्हांखे पंहिंजे स्थान ते उन्नति नथी नज़र अचे, हुन जे लाइ तव्हां हनुमान चालीसा ऐं बजरंग बाण जो पाठ कजो। इहो नित्य करण सां हनुमान जी असीम कृपा तव्हांजे मथां बरसंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि, तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।